नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। वक्त से तव्हांखे कपरो खां ख़बर ॾींदा हलूं त कपरो में ड्राई फ्रूट सुकल फ्रूट ग़रीबन जे वठण त ठहियो, पर ॾिसण खां बि महांगो थी वियो आहे। कणक ऐं अटे जे अघु वधण खां पोइ सियारो ईंदे ई वापारियुनि ड्राई फ्रूट जो अघु 100% वधाए छॾियो आहे। अघु में कपरो जी मार्केट में मिलंदड़ बादाम 1200 रुपयनि बजाए 1800 रुपया किलो थी विया आहिनि। खाजा 250 रुपयनि मां वधी 340 रुपया किलो थी विया आहिनि। नेज़नि जो अघु 4000 रुपया किलो मां वधी 7000 रुपया थी वियो आहे। काजू 1400 रुपयनि खां वधी 2000 रुपया किलो थी वियो आहे। अहिड़ी तरह कपरो जे ग़रीब सियारे जी मौसम वापराए वेंदड़ सुकल फ्रूट ग़रीब जे वठण खां ज़ोर पर ग़रीब ॾिसण लाइ बि सिकनि पिया। जॾहिं त कपरो जे शहरनि जो चवण है त ही तब्दीली है। बहुत माशाल्लाह इसका जो रेट बहुत हाई हो गया है। पहले जो था कि 300 रुपये पाव बादाम थे, 1200 रुपये 1300 रुपये किलो थे, अब 1800 रुपये किलो है। चिलगोज़ा भी बहुत हाई है। अपना पिस्ते भी पहले 3000 250 3200 3500 का रेट है। काजू भी है, जैसे काजू का भी रेट बहुत टाइट है। उस हिसाब से ड्राई फ्रूट तो माना आम आदमी के बस से बहुत ज़ोर है माना। ये तो है, अब जाहिर बात है गरीब आदमी आटा ले या कि अपना ये ड्राई फ्रूट ले, ये भी तो बहुत मसला है। सर्दी का हिसाब का जो आइटम है माना खाने के हिसाब से भी है, लेकिन अब क्या कर सकते हैं, महंगाई है और उस हिसाब से माना गरीब आदमी के पहुंच से दूर होता जा रहा है। माना बहुत कम हो रही है खरीदारी। यार सोचा पियो ॾाढो महांगो थी वियो आहे। सोचा पियो त वठां न वठां। अॻे त वठंदो हुउसि, हर साल ठाहींदो हुउसि, माजून ठाहींदा हुआसीं। हिन टाइम असां बादाम काजू पिस्ता ऐं किशमिश इहे कुझु वठण आया आहियूं। हा, बसि अघनि जो पुछो त उन खां पोइ हाणे परेशान थी वियो साईं। आहे ॿीणूं करे छॾियो अथनि। इहो चवंदा तब्दीली आहे, तब्दीली जो ॿुधण में आयो आहे। हा, जी चवंदा तब्दीली आहे, हुनजे करे तब्दीली। हाणे उहा तब्दीली थी आहे त पंजाब में थी आहे, हिते त कोन थी आहे अञा। सिंध में त अञा साॻी हालत आहे। जाम परे थी वियूं आहिनि। कंट्रोल कंहिं शइ न आहे, कंट्रोल थिए तो वो थिए कोन थो कंहिं बि शइ ते। सियारे मौसम आहे, इन हिसाब सां असां कुझु सामान बि वठणु आयासीं, कुझु ड्राई फ्रूट बि वठणु आयासीं। हाणे जॾहिं रेट ॿुधोसीं त उनजा तमामु हाई रेट आहिनि। इन करे हाणे अटो खायूं या ॿियो कुझु वठूं, ड्राई फ्रूट वठूं, छा वठूं। ग़रीब माण्हू जे पहुच खां ई दूर हर शइ महांगी थी वई आहे। इन करे हाणे असीं रेट पुछी माठ करे वेठा आहियूं। भला महांगाई करे वठूं ई कोन था। हाणे रेट ॿुधी असां पाण माठ थी आहियूं। हाणे अटो खायूं या ॿियो कुझु वठूं घर लाइ, तमामु जाम हाई रेट आहिनि। इन करे हाणे असीं माठ करे वेठा आहियूं, फिलहाल रेट पुछी वेठा आहियूं। बहुत महंगा है अभी ड्राई फ्रूट ना, बच्चों की पहुंच से दूर हो गया। ड्राई फ्रूट के आदमी, बादाम का आदमी मूंगफली नहीं खा सकता है, खाजे नहीं खा सकता है ना। तो अभी खाजे अभी देखते हैं, बच्चों की फरमाइश होती है भाई ये लिया वो लिया। सर्दी का मौसम है, अब क्या लेके जाएं बच्चों के लिए। खाजे खरीदें, वही 50 रुपये के थोड़े से दिए, 2 खाजे दे के वक्त गुजारा कर लेंगे। और बड़ा वक्त कठिन चल रहा है, लोग आटा खाएँ या ड्राई फ्रूट खाएँ ना। महंगाई हो गई जी बहुत। जब से इमरान खान की गवर्नमेंट आई, जब से महंगाई ने ये कांटे तोड़ दिए है ना। पहले इंसान ये था और कुछ नहीं तो खाजे तो खा लेता था ना। अब तो मूंगफली भी समझ लो महंगी हो गई है ना। मूंगफली भी इंसान नहीं खा सकता है। लिहाजा हुकूमत से गुजारिश है, इमरान खान साहब से गुजारिश है, तो चीफ आर्मी साहब से गुजारिश है, महंगाई को कम किया जाए और गरीब आदमी कुछ ना कुछ बच्चों के लिए मूंगफली तो लेके जा सके इस मौसम के अंदर। मेरी रिक्वेस्ट है ये ना, चीफ आर्मी साहब से मेरी रिक्वेस्ट है, ये चीज़ों को सस्ता कर दिया जाए, जो बच्चों के लिए कुछ ना कुछ आदमी मूंगफली तो लेकर जा सके। बादाम पिस्ते ये इनको छोड़ दें, अपना अखरोट को छोड़ दें, मूंगफली तो लेकर जा सकें। नहीं, फिलहाल कोई खरीदारी नहीं है, काम स्लो है। महंगाई की वजह से महंगाई बहुत हो चुकी है। पहले था 1200 रुपये किलो बादाम, अब हो गया है 2000 रुपये किलो बादाम। हाँ, पिस्ते का रेट 4000 रुपये हो गया है, नेज़ा 8000 रुपये हो गया। इससे ज़्यादा स्लो हो गया काम। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।